पाकिस्तान जा ईरानी क़यादत सां राब्ता कामयाब। ईरान अमरीका सां ॻाल्हियुनि लाइ ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो। ईरान पारां ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद अचण खां इनकार बाद फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप विच में राब्तो। बरतानवी ख़बरी इदारे रॉयटर्स मूजिब फील्ड मार्शल अमरीका खे आगाह कयो त हुरमज़ में नाकाबंदी ॻाल्हियुनि जी राह में रंडक आहे। अमेरिकी सदर तरफ़ां फील्ड मार्शल जे मशवरे ते गौर करण जी ख़ातिरी। वॾे राब्ते बाद नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची सां राब्तो। अमेरिकी वफ़द नायब सदर जेडी वेंस जी अॻवानी में पाकिस्तान लाइ रवानो। ज़रियनि जो चवणु आहे त ईरानी वफ़द जी सुभाणे पाकिस्तान अचण जा चिटा इम्कान आहिनि। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई अमरीका सां ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले में वफ़द पाकिस्तान न उमाड़ण जो ऐलान कंदे चयो हो त अमरीका ईरानी कार्गो जहाज़ कब्ज़े में वठी जंगबंदी जी भनकड़ी कई। अमरीका सां ईरान लाइ हाणे बि एतमाद जो गुन आहे। ज़रियनि मूजिब नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची सां राब्तो करे ॻाल्हियुनि में शिरकत लाइ बाज़ाब्ता तौर दावत ॾिनी। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त ॿिन्ही अख़बारनि टेलीफोनिक राब्ते दौरान इलाक़ाई अमन इस्तेहकाम खे हथी ॾियण लाइ सभु इल्तवा हेठि मसइला जल्द खां जल्द हल करण लाइ लगातार ॻाल्हियुनि जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त अमेरिकी वफ़द कुझु कलाकनि में इस्लामाबाद पहुची वेंदो। जेडी वेंस जी अॻवानी में अमेरिकी वफ़द पाकिस्तान पहुचण वारो आहे। ॻाल्हियूं जारी रहण घुर्जनि ऐं हाणे लॻे थो त का बि धुर रांदि न खेॾे रही आहे। मतिलब हर को संजीदा खे डील थियण खां पोइ हू सीनियर ईरानी अख़बारनि सां मुलाक़ात करणु चाहींदो। ईरानी क़यादत साणुसि मुलाक़ात करणु चाहे त खेसि को मसइलो नाहे। ईरान खे पंहिंजा एटमी हथियार छॾणा पवंदा ऐं जेकॾहिं ईअं थियो त ईरान हिकु बहितर मुल्क बणिजी सघे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत जे सलाह मशवरनि लाइ इजलास। ईरान जी ॻाल्हियुनि में शिरकत यकीनी बणाइण लाइ राब्ता जारी रखण ते इतफ़ाक़। इजलास में घरू वज़ीर अमेरिकी ऐं ईरानी सफ़ीरनि सां मुलाक़ातनि ते वज़ीर आज़म खे एतमाद में वरितो। पाकिस्तान तरफ़ां ईरान अमरीका ॻाल्हियुनि जो ॿियो दौर यकीनी बणाइण लाइ अज़्म जो वर्जाओ। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जूं अमेरिकी सफ़ीर नेटली बेकर ईरानी सफ़ीर रज़ा मीर मुक़दम सां धारदार मुलाक़ातूं। इस्लामाबाद ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले लाइ कयल सिक्योरिटी इंतज़ामनि बाबति ॻाल्हियूं। अमेरिकी ईरानी सफ़ीरनि तरफ़ां ख़िते में छिकताण घटि करण लाइ पाकिस्तान जे मुख़लिसाणे किरदार जी वाखाण। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त इस्लामाबाद ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले जी कामयाबी लाइ दुआ गो आहिनि। सिंध सरकार नंढनि आबादगारनि खे रिलीफ फराहम करण लाइ कणक विकिरो करण जी हद ख़तम करे छॾी। आबादगारनि खे वक़्त सिर अदायगी यकीनी बणाइण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि कणक जी ख़रीदारी जो जाइज़ो वठण बाबति इजलास। संदसि चवणु आहे त हाणे नंढा आबादगार बिना के पाबंदी जे हुकूमत खे कणक विकिरो करे सघनि था। फी एकड़ ते 5 बोरियुनि जी शर्त ख़तम करण सां हारियुनि खे वॾो रिलीफ मिलंदो। हुन क़दम सां ख़ासि तौर नंढनि आबादगारनि खे वॾो फ़ाइदो थींदो ऐं उहे हाणे आज़ादी सां पंहिंजी पैदावार विकिरो करे सघंदा। बेज़ाब्तगियुनि ते ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी इख़्तियार कई वेंदी। सखर ऐं शिकारपुर ज़िलनि में 56 खां वधीक इंसानी जानियूं गिड़काईंदड़ महर ऐं जतोई बिरादरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जे निबेरे में धुरियुनि जा बयान मुकमल। ज़ख़्मी जो पाईमाल जे नुक़साननि बाबति शहरियार महर ऐं आबे जतोई जी सरबराही में कमेटी क़ाइम। फतवा अॼु ॿुधाई वेंदी। सरदार अली गौहर महर ऐं डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई जी सरपंची में सर्किट हाउस में निबेरो थियो। निबेरे में सखर जे जंगा महर ऐं मरडाणी जतोइनि में शिकारपुर जे महर ऐं जतोई बिरादरी जा बयान ॿुधाया विया। निबेरे में गौस बख्श खान महर, मीर आबिद हुसैन जतोई ऐं ॿिया मौज़ज़ शरीक थिया। घोटकी में 7 बिरादरियुनि विच में खूनी तकरारनि जे ख़ात्मे लाइ सर्किट हाउस सखर में थियल निबेरे जी फतवा मुलतवी करण बाबति अंदरीं कहाणी साम्हूं अची वई। ज़रियनि मूजिब निबेरे में शर बिरादरी घोटकी में SHO हनीफ़ मंगरो जी शहादत बाद पुलिस ऑपरेशन में मारिजी पियल 11 ॼणनि जो इल्ज़ाम सीलरा बिरादरी मथां आयो।
सीलरा बिरादरी कत्ल में मुलविस हुजण खां इनकार करे छॾियो। शहर बिरादरी तरफ़ां सीलरा बिरादरी मथां पुलिस सां गॾिजी माण्हू मारण वारे इल्ज़ाम जी छंड-छाण निबेरे जी फ़तवा हफ़्ते लाइ मुलतवी करण जो सबबु बणी। दरिया खान मरी में अपोज़िशन जो जलसो, सिंध जी अवाम सां थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ तहरीक खे तेज़ करण जो ऐलान। ग़ुलाम मुर्तज़ा जोतई जो चवणु आहे त कानून हथ में खणण नथा चाहिनि, पर हुकूमत तरफ़ां कारकुननि ऐं आम माण्हुनि सां ज़्यादतियुनि खे बर्दाश्त न कयो वेंदो। सिंध में अहिड़ो ज़ुल्म कंहिं जे बि दौर में न थियो जहिड़ो मौजूदा दौर में थी रहियो आहे। सईद राशिद शाह राशिदी जो चवणु आहे त मुल्क में तब्दीली ऐं इनकलाब जी ज़रूरत आहे। मौजूदा हुकूमत में अहिड़ा माण्हू शामिल आहिनि जेके अवाम सां ज़्यादतियूं करे रहिया आहिनि। ज़ैन शाह चयो त मोरो ऐं ॿिनि इलाइक़नि में माण्हुनि सां नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। सूबाई घर वज़ीर ज़िया हुसैन लंचार मोरे में लंचार हाउस साड़ण वारे वाक़े में लगारी बिरादरी जे माण्हुनि खे माफ़ करण जो ऐलान करे छॾियो। ज़िया लंचार जो चवणु आहे त संदसि तरफ़ां लगारी भाइरनि खे माफ़ी आहे। गिरफ़्तार नौजवान कानूनी तरीक़े सां ज़मानत कराए आज़ाद थींदा। ख़ान मोहम्मद दाहिरी जो चवणु आहे त संदसि दरख़्वास्त ते ज़िया लंचार लगारी बजाराणी जे ॻोठाणनि ऐं ॿिनि जवाबदारनि खे माफ़ करे छॾियो आहे। टंडो मस्ती जे खालदा चांडियो केस में गिरफ़्तार ॿ जवाबदार 4 ॾींहं जी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस नबन खान ऐं वली मोहम्मद चांडियो खे फर्स्ट सिविल जज ख़ैरपुर जी अदालत में पेश कयो। पुलिस तरफ़ां अदालत खे जवाबदारनि जे 7 ॾींहनि जी रिमांड जी दरख़्वास्त। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे 4 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। हाला भरिसां कारें तोहमत मड़ी बेदर्दीअ सां क़त्ल कयल नारी शोमाइला चांडियो केस में गिरफ़्तार 2 जवाबदार जुडिशियल रिमांड ते जेल हवाले। पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि राशिद चांडियो ऐं वाजिद चांडियो खे जुडिशियल मैजिस्ट्रेट 2 जी अदालत में पेश करे जिस्मानी रिमांड जी दरख़्वास्त कई। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे 12 ॾींहनि लाइ जेल कस्टडी करे छॾियो। मीरपुर ख़ास में डॉक्टर फहमीदा लगारी केस जी जांच लाइ DIG पारां जुड़ियल टीम अंगारे ॾींहुं यूनिवर्सिटी पहुची बयान कलम बंदि कंदी। SSP मीरपुर ख़ास फिदा हुसैन शाह जो चवणु आहे त अॼु सिंध DIG मीरपुर ख़ास पारां जुड़ियल जांच टीमूं पंहिंजो कमु करे रहियूं आहिनि। बयाननि ऐं ॿिनि शाहिदनि जी बुनियाद ते मामले जी छंड-छाण कई पई वञे। फहमीदा लगारी वाक़े बाबति डिजिटल शाहिदियूं बहत कई पयूं आहिनि। शाकिर ॾियाणी जवाबदारनि जा मोबाइल फ़ोन फॉरेंसिक लाइ लैब माणे पिया आहिनि। उमीद आहे त बहितर खां बहितर जांच थींदी। ऐं मीरपुर माथेले में नारी मुबैना तौर क़त्ल, वारसनि पारां साहुरनि ते मारण जो इल्ज़ाम। पुलिस नारी जो लाश तहवील में वठी सिविल अस्पताल पहुचाए छॾियो। नारी जे भाउ झाड़ू बोज़दार जो चवणु आहे त संदसि भेण खे हफ़ीज़ बाबर ऐं अहमद बोज़दार तशद्दुद करे क़त्ल कयो आहे। जवाबदार बासर हुअण करे पुलिस खेनि गिरफ़्तार नथी करे।